उहे जेका पंहिंजी डेटा स्टोर कंदियूं आहिनि, उन्हनि जेके मतिलबु स्टूडेंट्स हुजनि उन्हनि जी डेटा स्टोर थिए, या उनखां अलावा जेके वरी जेके ऑर्गेनाइज़ेशन्स आहिनि या जेके बिज़नेस ऑर्गेनाइज़ेशन्स आहिनि जंहिंजो जेको कस्टमर्स आहिनि उन्हनि जी जेका डेटा स्टोर थींदी आहे, उनखे बि असां डेटाबेस मैनेजमेंट सिस्टम चई सघूं था। उनखां पोइ आहे मोस्टली यूज़ड इन बैंक्स टू स्टोर द डेटा ऑफ कस्टमर्स, जेका ही DBMS आहे इहा तक़रीबन बैंक्स में इस्तेमालु थींदी आहे। उनखां पोइ आहे RDBMS। RDBMS छा आहे? रिलेशनल डेटाबेस मैनेजमेंट सिस्टम। इंट्रोड्यूस जेको आहे हीउ कॾहिं थियो हुयो, हिन खे सभ खां पहिरियां तव्हांखे हिन जो फुल फॉर्म यादि करिणो आहे त RDBMS जी फुल फॉर्म छा आहे? रिलेशनल डेटाबेस मैनेजमेंट सिस्टम। उनखां पोइ आहे त इंट्रोड्यूस कॾहिं थी हुई? या इंट्रोड्यूस थी हुई 1970 में। जेका रिलेशनल डेटाबेस मैनेजमेंट सिस्टम आहे उहो 1970 में उहा इंट्रोड्यूस थी हुई। उनखां पोइ आहे RDBMS स्टोर्स द डेटा इन द फॉर्म ऑफ टेबल्स। हीअ जेका डेटा स्टोर कंदी आहे इहा टेबल्स जे फॉर्म में स्टोर कंदी आहे। RDBMS जेका डेटा स्टोर कंदी आहे उहा टेबल जे फॉर्म्स में स्टोर कंदी आहे। उनखां पोइ आहे त DBMS स्टोर्स डेटा एज फाइल्स। RDBMS छा कंदी आहे? RDBMS डेटा स्टोर कंदी आहे इन द फॉर्म ऑफ टेबल्स, ऐं DBMS जेका हूंदी आहे उहा डेटा स्टोर कंदी आहे इन द फॉर्म ऑफ फाइल्स। ठीकु आहे। उनखां पोइ आहे स्टोरिंग डेटा एज रॉस एंड कॉलम्स मेक्स इट ईज़ियर टू लुक एट। ठीकु आहे। हाणे जेका RDBMS आहे उनजी जेका डेटा आहे उहा रॉस ऐं कॉलम्स में हूंदी आहे, त एज़ कम्पेयर टू DBMS जेकॾहिं असां RDBMS खे कंपेयर कंदासीं DBMS सां, त DBMS जेका आहे उहा घटि आहे, ऐं RDBMS जेका आहे उहा मोस्ट मतिलबु यूज़ेबल आहे, ऐं उनखां अलावा त तक़रीबन जेका आहे उहा फास्ट आहे तमामु घणी जेकॾहिं एज़ कम्पेयर टू DBMS। उनखां पोइ आहे त RDBMS वर्क्स फास्टर एज़ कम्पेयर टू DBMS। जेकॾहिं असां RDBMS खे DBMS सां कंपेयर कंदासीं त जेका हिन जी वर्क करण जी जेका सलाहियत आहे, क़ाबिलियत आहे, उहा DBMS खां तमामु वधीक हूंदी आहे। ठीकु आहे। उनखां पोइ आहे त सिंगल डेटाबेस कैन शेयर्ड बाय मल्टीपल यूज़र्स। जेका सिंगल